फ़कीर बिलावल ज़रदारी। मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जे मियाँ वाल तहरीक सिंध जो सिपह सालार ऐं आज़ादी सिंध जो सूरमो हो। मियाँ नसीर मोहम्मद जे सिपह सालारनि जो साथ ॾींदो हुयो। प्रोफेसर अब्दुल्ला मंगसी लिखे थो त बिलावल ख़ान ज़रदारी पंहिंजे क़बीले जो सरदार हुयो। मियाँ नसीर मोहम्मद जो मुरीद ऐं अमीर हो। साहिती वारे इलाइक़े खे फ़तह करण में हिन फ़िरोज़ वीसर जी तमामु घणी मदद कई। जॾहिं मियाँ नसीर मोहम्मद मुग़लनि खां लाखाट जो परगि॒णो ठीके ते वरितो त बिलावल खे उते जागीर ॾिनी वई। हुन दरिया मां वाह खोटाए गैराबाद ज़मीन खे आबाद कयो। हिन वक़्तु संदसि औलाद मां हाकिम अली ज़रदारी वारनि जो ख़ानदान मौजूदु आहे, जेको नवाब शाह जे सियासत में हिस्सो वठंदो रहे थो। बिलावल ख़ान जी वफ़ात खां पोइ खेसि संदसि जागीर में दफ़न कयो वियो। अॼु ताईं उहो क़ब्रिस्तान संदसि नाले पुठियां बालू जा कुबा मशहूरु आहे। यूसुफ शाहीन लिखे थो त फ़कीर बिलावल ज़रदारी मियाँ नसीर मोहम्मद जे ख़ासि अमीरनि मां हिकु हो। हुन जो पुटु सरदार ख़ान ऐं पोटो दिलावर ख़ान हालाणी जी जंग में शहीद थिया। पाकिस्तान जो सदर जनाब आसिफ अली ज़रदारी बिलावल फ़कीर जे ख़ानदान मां आहे।